केमिस्ट्री क्लास 9 बाब 5 फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक 8 MCQs आया केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना अवा के सुंदरलाइन स्कूल में भलीकार अॼु असांजे लेक्चर जो मौजू आहे MCQs जेको असीं फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर जी एक्सरसाइज आहे उनखे हल कंदासीं। कुल असांखे 10 MCQs मिलियल आहिनि। हर हिकु MCQ में 4 ऑप्शन आहिनि। हिकिड़े सही ऑप्शन खे असां टिक मार्क कंदासीं। पहिरियों MCQ आहे विच ऑफ द फॉलोइंग गैस डिफ्यूज़िस फास्टेस्ट। हेठियनि मां कहिड़ी गैस सभ खां तकिड़ो फैलजंदी आहे, डिफ्यूज़ थींदी आहे। नंबर ए ऑप्शन आहे हाइड्रोजन, बी आहे क्लोरीन, सी फ्लोरीन ऐं डी हेलियम। हाणे असांखे इन्हनि मां चूंड करणी पवंदी हल्के में हल्की गैस जी, छो त जेतिरी गैस हल्की हूंदी ओतिरो उनजो डिफ्यूजन तकिड़ो थींदो आहे। हाइड्रोजन जो एटॉमिक मास जेको आहे उहो आहे 1, क्लोरीन जो आहे 35, फ्लोरीन जो आहे 18, हेलियम जो आहे 4। तंहिंजे करे सही जेको ऑप्शन थींदो हल्के में हल्की गैस वारो उहो आहे ए, यानी सभ खां तकड़ी जेका गैस डिफ्यूज़ थींदी उहा आहे हाइड्रोजन। ॿियो MCQ आहे द वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड इंक्रीज़िस विद द। कंहिं बि पाणियाठ जो वेपर प्रेशर वधंदो आहे ए सां, इंक्रीज़ ऑफ प्रेशर, प्रेशर वधंदो त वेपर प्रेशर वधंदो। बी इंक्रीज़ ऑफ टेम्परेचर, गर्मी पद वधंदो त वेपर प्रेशर वधंदो। सी इंक्रीज़ ऑफ इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस, इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस वधण सां वेपर प्रेशर वधंदो। डी इंक्रीज़ द पोलरिटी ऑफ मॉलिक्यूल्स, मॉलिक्यूलनि जी पोलरिटी वधण सां वेपर प्रेशर वधंदो। इन में सही ऑप्शन आहे बी, गर्मी पद वधंदो त वेपर प्रेशर पिणु वधंदो। बाक़ी जेके ॿिया टई आहिनि, प्रेशर हुजे या इंटरमॉलिक्यूलर फोर्स या पोलरिटी ऑफ मॉलिक्यूल, इहे टई वधंदा त वेपर प्रेशर जेको आहे उहो वधंदो कोन, डिक्रीज़ थींदो। टियों असां वटि सवाल आहे द फ्रीज़िंग पॉइंट डिपेंड्स अपॉन। ॼमण वारो दर्जो कंहिं ते दारोमदार रखे थो। ए नेचर ऑफ लिक्विड, बी प्रेशर, सी टेम्परेचर या डी वॉल्यूम। मिक़दार ते दारोमदार थो रखे फ्रीज़िंग पॉइंट, गर्मी पद ते, प्रेशर ते या नेचर ऑफ लिक्विड ते। सो नेचर ऑफ लिक्विड ऐं प्रेशर ते बि हिन जो दारोमदार हूंदो आहे, पर बुनियादी जेको सबबु आहे उहो आहे टेम्परेचर, यानी सी ऑप्शन जेको आहे उहो वधीक स्ट्रॉन्ग इन जो रीज़न आहे, प्राइमरी रीज़न आहे। सो असां सी खे टिक कंदासीं। नंबर चौथों MCQ आहे 1 एटमॉस्फेरिक प्रेशर इज़ इक्वल टू। हिकु एटमॉस्फेरिक प्रेशर घणनि पास्कल जे बराबरि आहे, छो त हेठि पास्कल में जवाब लिखियल आहिनि। हाणे तव्हांखे इहो यादि रखणु घुरिजे त एटमॉस्फेरिक प्रेशर यानी कि जेको फ़िज़ाई दाब आहे उनखे मापण जा मुख़्तलिफ़ यूनिट आहिनि। उन्हनि में एटमॉस्फेरिक प्रेशर बि अची थो वञे जेको असां ATM करे लिखंदा आहियूं, ऐं पास्कल में बि उनखे असां मापींदा आहियूं। सो 1 ATM और 1 एटमॉस्फेरिक प्रेशर इज़ इक्वल टू, इहो यादि करण जो सुवालु आहे। जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो त तव्हां डी ऑप्शन खे टिक कंदो त 101.325 पास्कल्स जे बराबरि हूंदो आहे 1 ATM। सवाल नंबर 5 आहे विच ऑफ द फॉलोइंग डज़ नॉट अफेक्ट द बॉइलिंग पॉइंट। बॉइलिंग पॉइंट ते हेठियनि मंझां कहिड़ो अंसर असरअंदाज़ न थींदो। ए इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस, इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस बॉइलिंग पॉइंट ते असरअंदाज़ थींदी आहे। जेतिरो इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस वधीक हूंदा ओतिरी बॉइलिंग पॉइंट जेका आहे उहा वधीक हूंदी। बी एक्सटर्नल प्रेशर, ॿाहिरियों जेको
प्रेशर आहे उहो उन जो पिणु जेको आहे सो इन ते असरु पवंदो आहे। ॿाहिरियों जेतिरो एक्सटर्नल प्रेशर वधीक हूंदो त बॉइलिंग पॉइंट बि ओतिरी वधीक हूंदी। एक्सटर्नल प्रेशर मां मुराद आहे जेको लिक्विड जे मथां वारो जेको प्रेशर आहे, एटमॉस्फेरिक प्रेशर जी ॻाल्हि कोन्हे का। जीअं प्रेशर कुकर में मथां हुन जे प्रेशर जीअं त हुन जे वेपर प्रेशर जेको बीठो हूंदो आहे उहो जेतिरो घणो हूंदो आहे ओतिरी बॉइलिंग पॉइंट उन लिक्विड जी वधीक हूंदी आहे। सो इन जो बि असरु पवे थो। सी इनिशियल टेम्परेचर ऑफ लिक्विड, ही वारो ऑप्शन जेको आहे उहो थोरो लॻे थो त इन जो जेको आहे सो उन ते फ़र्क़ु कोन थो पवे। पहिरियां तव्हां केतिरो टेम्परेचर था ॾियो, 9 मीटर, हली करे बॉइलिंग पॉइंट उन ते ई वञी करे लिक्विड बॉइल थींदो जेको उन जो बॉइलिंग पॉइंट हूंदो आहे। डी नेचर ऑफ लिक्विड, नेचर ऑफ लिक्विड ते पिणु इन जो पिणु असरअंदाज़ असरु पवंदो आहे बॉइलिंग पॉइंट ते। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कमज़ोर इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस वारो लिक्विड आहे या पोलर लिक्विड आहे त हुनजी बॉइलिंग पॉइंट वधीक हूंदी, नॉन पोलर लिक्विड आहे त हुनजी बॉइलिंग पॉइंट घटि हूंदी आहे। सो सी इनिशियल टेम्परेचर ऑफ लिक्विड, केतिरो बि तव्हां टेम्परेचर ॾियो था शुरू में, 9 मीटर, बॉइलिंग पॉइंट ते इन जो को बि असरु कोन पवंदो। सी ऑप्शन सही आहे। नंबर 6 MCQ आहे, द मोबिलिटी ऑफ लिक्विड्स इज लेसर देन, पाणियाठनि जी मोबिलिटी यानी पाणियाठनि जो जेको वहकिरो आहे, जेका चुरपुर आहे, उहा कंहिंखां घटि हूंदी आहे? सॉलिड्स, गैसिस, प्लाज़्मा या बोज आइंस्टाइन कंडेंसेट। हाणे लिक्विड्स जी जेका मोबिलिटी आहे उन जो जेको मोबिलिटी आहे उहा कंहिंखां घटि आहे? उहा घटि आहे गैसिस खां बि, उहा घटि आहे प्लाज़्मा खां बि, ऐं उहा इन्हनि ॿिन्ही शयुनि खां। छो त गैसिस में तमामु घणी मोबिलिटी हूंदी आहे, लिक्विड में उन खां घटि थींदी आहे। प्लाज़्मा बि जेका हालत आहे उहा गैसिस खां अञा वधीक मोबाइल हूंदी आहे। तंहिंजे करे असीं जेको ऑप्शन आहे उहो सी ऐं बी ॿिन्ही खे टिक करे सघूं था। पर कॉमन स्टेट्स ऑफ मैटर जे लिहाज़ खां असां जेके ज़मीन ते असांखे हालतूं मिलनि थियूं मोस्टली घणे क़दुरु उहो हिकिड़ियूं लिक्विड्स आहिनि, ॿियूं सॉलिड्स, टी गैसिस आहे। तंहिंजे करे असां गैस खे बि टिक करे सघूं था त इन खां लिक्विड्स जी मोबिलिटी घटि हूंदी आहे। वरी जेकॾहिं यूनिवर्स में ॾिसूं असां त प्लाज़्मा जी स्टेट तमामु घणी मिलंदी आहे, त प्लाज़्मा खां बि इन जी जेका मोबिलिटी आहे लिक्विड जी घटि हूंदी आहे। पर असां कॉमन स्टेट्स ऑफ मैटर जे लिहाज़ खां बी खे टिक कयूं था त उन खां लिक्विड्स जी मोबिलिटी घटि हूंदी आहे। सवाल नंबर 7 आहे, विच ऑफ द फॉलोइंग हैव शार्प मेल्टिंग पॉइंट इन सॉलिड्स। कहिड़ी नहरी शइ खे हिकिड़ी ख़ासि मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे, मख़सूस मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे? तुज़ मेल्टिंग पॉइंट कंहिंखे हूंदी आहे? प्लास्टिक खे, रबड़ खे, गिलास खे, शीशे खे या डायमंड खे? हाणे तव्हां ॾिसो त प्लास्टिक, रबड़ ऐं गिलास जेको आहे इहे एमार्फस सॉलिड्स आहिनि। उन्हनि जे लाइ असां पढ़ियोसीं त उन्हनि खे शार्प मेल्टिंग पॉइंट कोन हूंदी आहे पर रेंज्ड हूंदी आहे। डायमंड जेको आहे उहो क्रिस्टलीन सॉलिड आहे, उन्हनि जी इहा ख़ासियत आहे त उन्हनि जी मेल्टिंग पॉइंट शार्प थींदी आहे, तुज़ थींदी आहे। सो सही ऑप्शन आहे डी। सवाल नंबर 9 आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर लाइटेस्ट फॉर्म ऑफ मैटर। मादे जी कहिड़ी हालत सभ खां हल्की आहे? सॉलिड, लिक्विड, गैस या प्लाज़्मा? हाणे इहो सुवाल पंहिंजे पाण में ई मुंझल आहे, छो त मादे जी का बि हालत हल्की कोन हूंदी आहे। उहो त डिपेंड करे थो मायो ते, मायो केतिरो था खणो। मिसाल जे तौर ते गैस जो जेकॾहिं असां खणूं था पंहिंजो 1 किलोग्राम, लिक्विड जो बि 1 किलोग्राम, सॉलिड जो बि 1 किलोग्राम, त उन्हनि जो सभिनी जो पाण में वज़न जेको आहे बराबरि थींदो। सो डेंसर जी ॻाल्हि थी पए सघी त विच ऑफ द फॉलोइंग इज़ डेंसर फॉर्म ऑफ मैटर, या डेंसर जी जॻह ते जेकॾहिं असां छिड्रो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं त पोइ लाइटेस्ट जी माना जेकॾहिं असां छिड्रो कढूं त पोइ इन जो जवाबु असां ॻोल्हे सघूं था त उहा फॉर्म आहे, सभ खां छिड्रो फॉर्म आहे प्लाज़्मा, जंहिंमें एटम बि टुटल हूंदा आहिनि। पर कॉमन स्टेट्स ऑफ मैटर जे लिहाज़ खां हिकिड़ी कॉमन स्टेट आहे सॉलिड, बि आहे लिक्विड, टी आहे गैस। तंहिंजे करे उन में असां गैस खे सिलेक्ट करे सघूं था त उहा छिड्रे में छिड्री
सूरत हूंदी आहे मादे जी। ऐं जेकॾहिं असां प्लाज़्मा खे यूनिवर्स में खणूं त डी प्लाज़्मा बि थी सघे थो। सो अकॉर्डिंग टू कॉमन स्टेट्स ऑफ मैटर सी ऑप्शन जेको आहे गैस इज़ लाइटेस्ट, यानी असां इन जी माना था कढूं चिडरो। चिडरे में चिडरी जेका आहे उहा गैसुनि वारी हालत आहे। नंबर 9 सवाल, द लिक्विड मॉलिक्यूल्स लीव द सरफेस ऑफ लिक्विड इन एवापोरेशन प्रोसेस बिकॉज। बुखारजण वारे मरहले जे दौरान पाणियाठ जी सरफेस तां पाणियाठ जा मॉलिक्यूल मथे उॾामंदा वेंदा आहिनि। छो त उन्हनि जी एनर्जी घटि हूंदी आहे, उन्हनि जी एनर्जी मॉडरेट हूंदी आहे विचथरी, उन्हनि जी एनर्जी तमामु घणी हाई हूंदी आहे, या नन ऑफ दीस। हाणे सरफेस तां जेके मॉलिक्यूल मथे बुखारजंदा वेंदा आहिनि उहे इन जे करे बुखारजंदा वेंदा आहिनि जो उन्हनि जी एनर्जी हाई हूंदी आहे। असां वटि हाणे आख़िरी MCQ आहे नंबर 10। The density of gases increase when its गैसुनि जी घाटाई तॾहिं वधंदी आहे जॾहिं प्रेशर इंक्रीज़ कयो वञे, टेम्परेचर इंक्रीज़ कयो वञे, या वॉल्यूम इंक्रीज़ कयो वञे, या नन ऑफ दीस। टेम्परेचर इंक्रीज़ करण सां गैसुनि जी डेंसिटी जेका आहे उहा अञा घटि थींदी वेंदी। वॉल्यूम इंक्रीज़ करण जो मतिलबु बि इहो ई आहे त गैसुनि जी डेंसिटी डिक्रीज़ कजे। प्रेशर इंक्रीज़ करण सां इहो थींदो आहे त गैसुनि जा मॉलिक्यूल हिक ॿिए जे वेझो ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी डेंसिटी जेका आहे उहा वधंदी आहे। सो सही ऑप्शन आहे ए। हिते अॼोको असांजो लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।